अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहु। जी हाँ मुसलमान भाइरो, जीअं त महरमुल हराम जो चंड नज़र अची वियो आहे, सो महरमुल हराम जे हवाले सां कुछ तारुफ़। महरम सबर जो महीनो। महरम जो महीनो अहल बैत जे ख़ुबदारनि लाइ कई सबक खणी अचे थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जे बचड़नि दश्ते करबला में कीअं सब्र सां रब जी रज़ा ते राज़ी रहिया ऐं ॾेखारियाऊं त अल्लाह जे अहकाम ते अमल करे ॾेखारियूं। वसंदड़ तीरनि ऐं तलवारनि जे विच में निमाज़ अदा करे ॾेखारी। पिटको या मातम करण ऐं टई कपड़ा कारा ढकण, सीनू कुटण, वार पटण, छुरीअ सां बदन खे ज़ख़्मी करण, इहे सभु अहिड़ा अमल आहिनि जिन खां अहले बैत अतहार मना फरमाई आहे। हज़रत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम फरमायो त उहो माण्हू असां मां नाहे जेको गिटा कुटे, सीनू चाक करे ऐं जाहिलियत वारियूं रड़ियूं करे। इमामनि जे रूहनि खे राज़ी करण लाइ ऐं उन्हनि जे इसाले सवाब लाइ 10 महरम जे ॾींहुं क़ुरान जी तिलावत कजे, ख़ैर ख़ैरात कजे। उन खां अलावा महरम जे पहिरीं तारीख़नि में क़ब्रिस्तान ते वञिजे। सही बुखारी